सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़सती भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बाबति ॻाल्हाईंदासीं, जेको मुल्क जो वज़ीर आज़म बि रहियो। त हुनखे फांसीअ ते कीअं लटकायो? छा हू फांसी ॾियण खां अॻु ई वफ़ात करे चुको हो? छा हुनखे फांसीअ खां अॻु तशद्दुद ज़रिए मारियो वियो हो? इन बाबति मुख़्तलिफ़ मफ़रूज़ा बि आहिनि त शहीद भुट्टे खे कुझु हल्कनि जो ख़्यालु आहे त शहीद भुट्टे खे फांसी ॾियण खां अॻु शहीद कयो वियो। हाणे हिन में जनरल रिटायर्ड KM आरफ आहे, उन जो हिकिड़ो किताबु आहे। उन जेको आहे सो उन में अहम इंकिशाफ़ कया आहिनि। अॼु पाण उन किताब ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन किताब में छा लिखियलु आहे। हाणे जनरल KM आरफ जेको हुयो, जनरल ज़ियाउल हक़ फ़ौजी हुक्मरान जेको हुयो, जंहिंजे दौर में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी ॾिनी वई, उन जो वेझो साथी हुयो। हाणे हुन जेके इंकिशाफ़ कया आहिनि, इन्हनि बाबति अव्हांखे ॿुधाईंदासीं त शहीद भुट्टे खे फांसी ॾियण खां अॻु या संदसि मड़ खे फांसी ॾियण खां अॻु उन सां छा कयो। जनरल ज़ियाउल हक़ बाबति, उनजी हुकूमत बाबति जेके बि हक़ीक़तूं माण्हुनि जे साम्हूं आयूं आहिनि, उन में इहो ॿुधायो वियो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे इंतकाम जो निशान बणायो। उनखे हिकु कूड़े केस में फांसी ॾिनी वई, जंहिंखे हाणे ख़ुदि अदालतुनि बि, आला अदालतुनि बि, सुप्रीम कोर्ट बि तस्लीम कयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेका फांसी ॾिनी वई सो केस कूड़ो हो, हुन सां नाहक थियो। हाणे जनरल KM आरफ जेको हुयो, उहो जनरल ज़ियाउल हक़ जो फ़ौजी हुक्मरान जो वेझो साथी हो। घणा माण्हू खेसि जनरल ज़ियाउल हक़ जो वज़ीर आज़म सम्झंदा, पर हुन वटि हेॾा इख़्तियार हुया। 1988 में जनरल ज़ियाउल हक़ जे फ़िज़ाई हादसे में मरी वञण खां पोइ हिन पंहिंजे यादगिरियुनि ते हिकिड़ो किताबु आहे, वर्किंग विथ ज़िया जे नाले सां लिखियो, जंहिंमें हिन 1977 खां वठी 1988 ताईं सॼी वार्ता लिखी त पाकिस्तान जे जेके इक़्तिदारी ऐवान हुया, जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में उन्हनि में छा थियो, इंतिहाई हुन अहम राज़नि तां पर्दो खयो आहे। हिन किताब में अहम इंकिशाफ़ आहिनि। इन ई किताब तां पाण ॿुधायूं था त भुट्टे सां छा थियो। हाणे हिन किताब में ॿियनि केतिरनि ई हैरत जोॻियुनि ॻाल्हियुनि ऐं वाक़िअनि सां गॾोगॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बाबति हिकु सॼो बाब शामिलु कयो आहे, द ट्रेजिक एंड, दुखदायक पुॼाणी। ख़ूबा थियो त माना ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी जेका पुॼाणी थी उहा इंतिहाई दुखदायक हुई, ट्रेजिक हुई। हाणे इन बाब में हिन ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी ज़िंदगीअ जी आख़िरी राति 4 अप्रैल 1979 खे निहायत दिलचस्प नमूने लिखियो आहे। जेतोणीकि भुट्टे जी आख़िरी राति बाबति ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं बेसि थींदियूं रहियूं आहिनि, जिन में हिकु इहा रवायत आहे त उन राति मथसि एतिरो त तशद्दुद कयो वियो जो हिन जो रूह परवास करे वियो हो ऐं खेसि फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ फांसी ॾिनी वई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां आख़िरी राति छा थियो? हाणे इन बाबति जनरल KM आरफ जेको ॿुधाए थो, उहो अव्हांखे असां ॿुधायूं था त मिस्टर भुट्टे खे जंहिं महिल संदसि मौत जी ख़बर ॿुधाई वई त भई अॼु तोखे फांसी ॾिनी वेंदी, उन घड़ीअ खां वठी ज़िंदगी जी आख़िरी घड़ीअ ताईं, आख़िरी साह जे हिरिकीअ ताईं कंहिं सख़्तु निगरानी में रखियो वियो। डपु इहो हो त मतां हू जज़्बात में अची का अहिड़ी हरकत न करे विझे जंहिंजे करे अफ़सोस न करणो पइजी वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी घरवारी ऐं धीउ नसरत भुट्टो ऐं बेनज़ीर 3 अप्रैल 1979 ते शाम जो 3 वॻे साणुसि मुलाक़ात लाइ आयूं। शाम जो 6:30 बजे जेल सुप्रींटेंडेंट हिकु शाहिद सां गॾु भुट्टे जे खोलीअ में वियो। हिन ॾिठो त हू फर्श ते हिकु भित सां टेक ॾेई वेठो। खांउसि पुछियो वियो
त छाकाणि त खेसि सुबुह जो फांसी ॾिनी वेंदी, तंहिं करे हू पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाइणु पसंदि कंदो। हाणे पंहिंजी ख़्वाहिश ऐं वसियत लिखाइण लाइ कंहिं जॾहिं चयो वियो त भुट्टे इरादो ज़ाहिर कयो त हू ज़ाती तौर ते पंहिंजी ख़्वाहिश ऐं वसियत लिखणु थो चाहे, तंहिं करे खेसि लिखण लाइ पेन पनू ॾिनो। हिन शिकायत कई त खेसि मौत जी सज़ा जो लिखत में हुकुम न ॾेखारियो वियो आहे। सुप्रीडेंट खेसि ॿुधायो त इहो हुकुम पहुची चुको आहे ऐं कानून मूजिबि जिन ॾोहारियुनि खे मौत जी सज़ा मिली चुकी हूंदी आहे तिन खे पंहिंजा काग़ज़ ॾेखारण जो हुकुम न आहे। ज़ुल्फ़िकार भुट्टे ख़्वाहिश ज़ाहिर कई त हू अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे ऐं कुझु ॿियनि मिटनि माइटनि सां मिलणु थो चाहे। खेसि ॿुधायो वियो त हाणे एतिरो वक़्तु कोन्हे ऐं वधीक मुलाक़ातूं मुमकिन न आहिनि। तंहिंखां पोइ हिन शेव करण जो सामान घुरायो। हाणे इन ॻाल्हि दौरान हू नॉर्मल रहियो ऐं कंहिं बि परेशानी या बेचैनी जो इज़हार न कई। जेल सुप्रीडेंट वटि अधु कलाकु रहियो। जॾहिं हू हलियो वियो त मिस्टर भुट्टो उथी बीठो ऐं हलणु चाहियईं, पर थिड़ण लॻो। तंहिंखां पोइ हिन पंहिंजे मुश्कती अब्दुर्रहमान खे सॾु कयो ऐं शेव करण लाइ पाणी गरम करण जो चयो ऐं चवणु लॻो, आउं ॾाढ़ीअ वारे मुला जहिड़े मौत मरणु नथो चाहियां, माना आउं ॾाढ़ीअ सां अलाह वटि वञणु नथो चाहियां, मां ख़ूबसूरत बंदी अलाह वटि वञणु थो चाहियां। शाम जो 7:27 ते हिन काफ़ीअ जो कोप पीतो ऐं शेव कई। तंहिंखां पोइ राति जो 8:05 ते काफ़ीअ जो ॿियो कोप पीताईं। तंहिंखां पोइ ओचितो संदसि ख़ुदि एतमादी मोकिलाए वई ऐं हिन बेमक़सद चइनी तरफ़नि ॾिसणु शुरू कयो ऐं ॿारनि जा वॾे आवाज़ में रोअणु लॻो। हाणे जनरल थो लिखे, ज़रूरी न आहे त सच हुजे। ऐं अब्दुर्रहमान खां माफ़ी घुरणु लॻो ऐं चयाईंसि मूंखे जल्द फांसी ॾिनी वेंदी। उन बैदि 8:15 खां वठी 9:40 ताईं राति जो काग़ज़ जे हिकु टुकड़े ते कुझु लिखंदो रहियो। ईअं पियो लॻो त संदसि ज़हन में ख़्यालनि जो मेड़ ड्रोड़ी रहियो हो ऐं ज़हनी तौर ते परेशान बि हुयो। पोइ हिन मेज़ ते शयुनि खे तरतीब सां रखणु ऐं वरी उन्हनि जी तरतीब खे फिटाइणु लॻो। हिन इहो अमल केतिराई भेरा वरजायो। 9:55 ते हिन ॾंदनि खे बुर्श कयो। तंहिंखां पोइ संदसि हरकतूं वधीक बेतरतीब थी वयूं। राति जो 10 वॻे हिन काग़ज़ जे हिकु टुकड़े सां पंहिंजी खोली ॿुहारणु शुरू कई। तंहिं बैदि ॼण संदसि एतमाद वरी ॿीहर बहाल थी वियो। हू बिस्तरे ते लेटी पियो ऐं भित सां लॻो रहियो। राति जो 10 बजे खां 11:05 ताईं हू ॿीहर कुझु लिखंदो रहियो। हिकु भेरे हिन वार्डन खां पुछियो त खेसि फांसी मिलण में अञा केतिरी देरि आहे। उन खां पोइ ज़ुल्फ़िकार भुट्टे उन वक़्त ताईं जिन काग़ज़नि ते लिखियो हो उन्हनि खे गॾु करे साड़े छॾियो। हिन अब्दुर्रहमान खे सॾु करे चयो त खोली साफ़ करे छॾे। संदसि मुंहुं लथल। हू बिस्तरे ते लेटी पियो ऐं अखियूं ॿूटे छॾियईं। ईअं लॻो ॼण सुतल हुजे। 11:59 ते डिप्टी सुप्रीडेंट संदसि खोली में आयो ऐं मिस्टर भुट्टे खे सॾु कयईं, पर का बि वर्दी न मिलियसि त हिन टेलीफोन जे ज़रिए जेल सुप्रीडेंट खे आगाह कयो, जेको थोरी देरि में जेल जे डॉक्टर ऐं मैजिस्ट्रेट बशीर ख़ान सां गॾु उते पहुची वियो। डॉक्टर मिस्टर भुट्टे जी तपास कई ऐं चयो त हू तिबी लिहाज़ खां बिल्कुलु फिट आहे। मैजिस्ट्रेट खेसि ॿाह मां झले लोॾियो त हू जाॻी पियो। मैजिस्ट्रेट पंहिंजो तारफ़ कराईंदे पुछियुसि त का वसियत करणी अथई। मिस्टर भुट्टो जेतोणीकि जिस्मानी तौर ते कमज़ोर हो, पर ज़हनी लिहाज़ खां उन वक़्त बि चुस्त ऐं चाक हुयो। इहो ॿुधी न होरियां चयो, वसियत त किताबनि में लिखी वेंदी। जेल जे सुप्रीडेंट हिकु भेरो ॿीहर डॉक्टर खे मिस्टर भुट्टे खे तपासण लाइ चयो। तफ़सीली तपास खां पोइ डॉक्टर ॿुधायो त हू बिल्कुलु फिट आहे ऐं मौत जी सज़ा जे डप सबबि सदमे वारी कैफ़ियत में आहे। पोइ 4 अप्रैल जी सुबुह 1:45 ते जेल सुप्रीडेंट, हिकु मैजिस्ट्रेट, जेल जे डॉक्टर ऐं जेल जे ॿिनि स्ट्रेचर खणंदड़नि सां गॾु खोलीअ में अचे थो। हिन ॾिठो त ज़ुल्फ़िकार भुट्टो पंहिंजे बिस्तरे ते बेहस माना बेहरकत
लेटियो पियो हो। मैजिस्ट्रेट खां हिकु भेरो ॿीहर पुछियो त हू का वसियत करणु चाहे थो। जवाब में हिन कमज़ोर ऐं झीणे आवाज़ में चयो, मूं कोशिशि त कई हुई, पर मुंहिंजा ख़्याल एतिरा परेशान हुआ जो आउं इहा करे न सघियुसि, ऐं पोइ इहा वसियत साड़े छॾी। जॾहिं ज़ुल्फ़कार भुट्टे खां पुछियो वियो त हू फांसीअ जे तख़्ते ताईं पाण हलणु चाहींदो या खेसि खणी उते पहुचायो वञे, त हुन जो को बि जवाबु न ॾिनो। थोरी देर खां पोइ बि हू चवे थो त अफ़सोस जो मुंहिंजी घरवारी बि मूंखे जेल में छॾे हली वई। इहो मंज़र बेहद ॾुखोईंदड़ हो। इहो ज़ुल्फ़कार भुट्टे जी हंगामा ख़ेज़ ज़िंदगीअ जो एंटी क्लाइमेक्स चई सघिजे थो। मैजिस्ट्रेट हिकु भेरो ॿीहर वॾे सॾ खांसि थो पुछे त हू का वसियत करणु चाहे थो। जवाब में भुट्टे भुण कंदे चयो, हू इहा लिखणु चाहे थो, पर संदसि ज़हनी हालत इन ॻाल्हि जी मोकल नथी ॾिए त हू ठीकु तरीक़े सां सोचे सघे। हाणे वक़्तु तेज़ीअ सां गुज़री रहियो ऐं मौत जी सज़ा जी घड़ी अची पहुती हुई। सुप्रीडेंट हिकु भेरो ॿीहर पुछियुसि, हू पाण हलंदो या कंहिंसि खणी पहुचायो वञे। जॾहिं को बि जवाबु न मिलियो त सुप्रीडेंट पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कयो त हू मिस्टर भुट्टे खे खणनि। चइनि ॼणनि गॾिजी ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे खणणु चाहियो त हिन चयो, मूंखे छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो। चारई ॼणा खेसि अंगण में खणी आया, खेसि स्ट्रेचर ते लेटाए संदसि हथ ॿधा हुआ। पोइ खेसि फांसी घाट ॾांहुं नियो वियो। हाणे लॻो ईअं पिए त मिस्टर भुट्टो पंहिंजी खोलीअ खां वठी फांसी घाट ताईं हलण जे क़ाबिल न हो। रस्ते में हिन कुझु बि न ॻाल्हायो। स्ट्रेचर खे फांसी घाट खां कुझु ओर ते रखियो वियो ऐं खेसि स्ट्रेचर तां लाथो वियो। हू बीह रहियो ऐं जेल स्टाफ कुझु ॾाकिणियूं चढ़ण में संदसि मदद कई। हू फांसीअ जे तख़्ते ते अकेलो बीठो हो। खेसि को बि झले न बीठो हो। जॾहिं फांसीअ जो फंदो हिन जे ॻिचीअ में विधो वियो ऐं टोपी पई चाढ़ी वई त ज़ुल्फ़कार भुट्टे बुड़बुड़ाईंदे चयो, हिन खे हटायो, परे कयोसि। माना टोपी जेका हुई उन ते इहा हटायो। अप्रैल महीने जे इन उदास गमगीन राति ते माठा छायल हुई। सुप्रीडेंट, जेल जो डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु कुझु माण्हू इहो आख़िरी मंज़र ॾिसंदे हैरान ऐं ख़ामोश बीठा हुआ। जीअं ई 2 वॻा, लीवर छिकियो वियो, हिकदमि काठ जा तख़्ता धार थी विया। ज़ुल्फ़कार भुट्टो फांसीअ जे फंदे में झूलण लॻो। कुझु देर खां पोइ ड्यूटी ते मौजूदु डॉक्टर ऐलान कयो त ज़ुल्फ़कार भुट्टे जो रूह परवाज़ करे चुको आहे। ख़ुदा संदसि रूह खे सुकून अता फ़रमाए। ज़ुल्फ़कार भुट्टे हिकु दौर जी पुॼाणी थी वई। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।